नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी इमरान ख़ान ते कातलाणी हमले जी मज़म्मत कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी पारां इमरान ख़ान ऐं ॿियनि ज़ख़्मियुनि खे तकड़ी सिहतयाबी लाइ दुआ कई वई आहे। वाक़े जी मुकमल जांच कराई वञे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जो इहो चवणु आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदा हलूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इमरान ख़ान ते कातलाणे हमले जी मज़म्मत कई आहे। आसिफ अली ज़रदारी पारां इमरान ख़ान ऐं ॿियनि ज़ख़्मी जे तकड़ी सिहतयाबी लाइ दुआ पिणु घुरी वई आहे। वाक़े जी मुकमल जांच कराई वञे, इहो चवणु आहे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो। वाक़े जी मुकमल जांच कराई वञे। ख़बर के हवाले सां हिकु ॿीहर आगाह करे रहिया आहियूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इमरान ख़ान ते कातलाणे हमले जी मज़म्मत कई आहे। आसिफ अली ज़रदारी पारां इमरान ख़ान ऐं ॿियनि ज़ख़्मियुनि जी तकड़ी सिहतयाबी लाइ दुआ पिणु कई वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त वाक़े जी मुकमल जांच कराई वञे। जी नाज़रीन, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी इमरान ख़ान ते कातलाणे हमले जी मज़म्मत कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी पारां इमरान ख़ान ऐं ॿियनि ज़ख़्मियुनि जी तकड़ी सिहतयाबी लाइ दुआ पिणु कई वई आहे। वाक़े जी मुकमल जांच कराई वञे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे